मां तव्हांखे ज़रूरु इहा शइ ॿुधाइणु चाहियां थो त अॼुकल्ह लंबी चौड़ी तकरीरुनि ऐं डिघनि प्रोग्रामनि ऐं तकरीबुनि खां माण्हू तमामु घणो बेज़ार थी विया आहिनि। इहा ई वजह आहे जो माण्हुनि जेको आहे उहो प्रोग्रामनि में शिरकत करण ई छॾे ॾिनी आहे। वजह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा आहे त माण्हू इहो चवनि था त ॻाल्हाइण लाइ त माण्हू ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं कनि था, पर जॾहिं किरदार खे चेक कयूं था, जॾहिं अमल खे चेक कयूं था त उते त ॻाल्हि वञी ज़ीरो आहे। तंहिंजे करे हरू भरू वक़्त जो ज़ियान करे ऐं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधण जो को फ़ाइदो कोन्हे। दोस्तो, मां इन मदरसे जो हिकु स्टूडेंट ऐं शागिर्द रहियो आहियां ऐं मोहतरम उस्ताद मरहूम मीर मोहम्मद साहब जी सोबत ऐं उनजी शफ़क़त ऐं मोहबत जो हिसो रहियो आहियां। मां सम्झां थो पियो त अॼुकल्ह प्रैक्टिकल लाइफ में जेको कुझु मां ॾिठो आहे ऐं वहे वापिरे थो, उन में मां इंतिहाई पंहिंजे मोहसिन उस्ताद जो एहसानमंद आहियां ऐं उन सां गॾोगॾु मां जमात इस्लामी जो बि एहसानमंद आहियां, जिन असांखे हिकु अल्लाह ऐं ख़ुदा जी मार्फत ॾिनी। दोस्तो, अॼुकल्ह दौरु ॾाढो ॾुखियो आहे। वहम परस्ती ऐं तोहम परस्ती जो दौरु आहे, आदर परस्ती जो दौरु आहे। हिन दौर में जेका बि कैलकुलेशन थिए थी उहा रेट ऐं पैसे जे बुनियाद ते थिए थी। जेकर मीहूं पंहिंजियूं आहिनि त खीर पाण न पीअंदासीं, कैलकुलेशन रेट जी कंदासीं त इहे बि असांखे पैसा मिलनि। जेकॾहिं को महिमान कोई ॿियो को पाणे ओड़े जो ईंदो त कैलकुलेशन इहा थींदी त असांजो किलो ॿ माना 200-300 खुटी विया। जेकॾहिं बाग़ आहे त उन बाग़ में बि पंहिंजे रिश्तेदारनि खे, पंहिंजे दोस्तनि अहबाबनि खे कि उन्हनि मां को हिसो शेयर रखंदासीं, उते बि इहो ख़ौफ़ थींदो त जेकॾहिं कुझु शयूं वयूं त असांजा पैसा घटि थी पवंदा। अहिड़े सारे ख़तरनाक दौर में असांखे कीअं न उहे उस्ताद ऐं कीअं न उहे सोबतूं यादि ईंदियूं जिन असांखे इन्हनि सभिनि शयुनि खां हिकु कॉन्फिडेंस ॾेई करे इन्हनि सभिनी खां बेज़ार करे छॾियो ऐं हिकु अल्लाह जी मार्फत ॾिनी त जेको कुझु आहे उहो अल्लाह ताला जे ई हुक्म सां थी सघे थो। अल्लाह ताला जेकॾहिं तव्हां हिकिड़ो टारगेट, मां हिकिड़ो तक़रीबन इस्लामी जमीयत तलबा में या जमीयत में बि रहियासीं त उते हिकिड़ो नस्ब लाइन हूंदो हो। असांखे नस्ब लाइन सेखारींदा त अल्लाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल उसूलनि मुताबिक़ इंसानी ज़िंदगी जे तामीर ज़रिए अल्लाह जी रज़ा हासिल करणु। अल्लाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा त उन्हनि जा ॿुधायल उसूल, असांजो कमु कहिड़ो आहे? असांजो कमु ऐं ज़िम्मेदारी सिर्फ़ु इहा आहे त उहो असांखे इंसान जी ज़िंदगी जी तामीर करणी आहे। उस्ताद मीर मोहम्मद मरहूम असांखे हमेशह इहो सेखारियो त इंसान जी तामीर कीअं करणी आहे। दोस्तो, असांखे बिलाशुबा उस्ताद मीर मोहम्मद मरहूम जूं जी ज़िंदगीअ जूं तमामु घणियूं यादूं असां सां वाबस्ता आहिनि। उस्ताद मरहूम असां सां निजी ज़िंदगी बि डिस्कस कंदा हुया, इज्तिमाही ज़िंदगी बि डिस्कस कंदा हुया ऐं उन जूं खोड़ सारूं असां सां यादूं वाबस्ता आहिनि। पर सवालु इहो थो पैदा थिए त असां हिन वक़्तु उन जे कैरेक्टर मां कहिड़ो पार्ट अदा करे रहिया आहियूं। मूंखे इंतिहाई हैरत थींदी आहे त मां जॾहिं जेको आहे पंहिंजे हिकु स्टूडेंट वारे दौर में जमात इस्लामी जी इलेक्शन मुहिम हुई त उन वक़्तु शिकारपुर में हिकिड़ी पोलिंग स्टेशन ते असां जेको आहे मां एजेंट हुयुमि त उते हणण खां पोइ जॾहिं नतीजो आयो त असांखे 7 वोट मिलिया ऐं असांजो साईं अब्दुल कादिर अकड़ साहिब जिन बि जेतोणीकि स्टेज ते वेठल आहिनि, साईं जा नींदर बि हुया ऐं उहे जंहिं पोलिंग ते हुया ऐं उन्हनि केतिरा ई वोट जेको आहे उहे चैलेंज बि कया हुआ। नतीजो आयो त 0 वोट, हिकु बि न। मूंखे हैरत वठी आहे त मां जॾहिं हिन स्टेज ते हिन लाइव जे ॾाके ते बीठो आहियां त मां इहो महसूसु कयां थो त 100 वोट त मुंहिंजे न्यापे ते मिली वेंदो छड़ी। बाक़ी जेकॾहिं मां प्रैक्टिकली अॻिते सुरां त मां 200-250 वोट त मां अकेलो जेको आहे त उहो जमात इस्लामी खे या ॿिया बि दोस्त खे ॾेई सघां थो। तो दोस्तो, यादि रखी छॾियो जीअं मौलाना अज़मतुल्लाह साहब इहो मूंखे ॿुधायो त उस्ताद मीर मोहम्मद मरहूम सां जेकॾहिं ॿ दोस्त सां त उन सां गॾु ख़ानदान बि गॾु। जेसिताईं तव्हां सां ख़ानदान न आहे, जेसिताईं तव्हां सां बिरादरी तव्हां सां गॾु न आहे, तेसिताईं तव्हां कॾहिं बि ज़िंदगीअ में पंहिंजी कामयाबी या पंहिंजी मुहिम जेका आहे उहा मज़बूती सां ऐं कामयाबी सां नथा हलाए सघो।
उन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे रिश्तेदारनि सां, पंहिंजे भाइरनि सां, पंहिंजे भेनरुनि सां, पंहिंजे भेणुनि सां एतिरो पंहिंजो रिश्तो उन सां मज़बूत हुजे जो उहे असांजे लाइ हर क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु थी वञे। अॼुकल्ह इहो ॾिठो वञे थो त स्टेज ते वॾियूं वॾियूं दावाऊं कंदड़ वॾा वॾा इंटरनेशनल ऐं नेशनल लीडर, पर उहे जॾहिं प्रैक्टिकली ॾिसूं था त उन्हनि जो पंहिंजे खानदाननि सां हिकिड़ो रिश्तो जेको आहे उहो इंतिहाई भयानक तरीक़े सां नज़र ईंदो आहे। तो दोस्तों मां उस्ताद मीर मोहम्मद मरूम जे यादुनि मां हिकु यादि अव्हां सां शेयर करे उन खां पोइ मां पंहिंजी जॻह वठंदुसि। त उस्ताद मीर मोहम्मद मरूम जॾहिं असां हिते पढ़ंदा हुआसीं त हू असांखे जॾहिं असां हफ़्ते हफ़्ते में असांजो ॻोठ जो वेझो आहे असांजो तालिब बावन बलीजा साहिब, त जॾहिं असां हफ़्ते हफ़्ते ते खमस ॾींदा हुआसीं त असांखे उहो घुराए विहारे करे असांखे माना सम्झाईंदो त पुटु जॾहिं तव्हां हिकु दरवाज़े खां निकिरो त जेको बि तव्हां सां मिले त सभ खां अॻ में त हुन सां सलाम कयो, अस्सलाम वालेकुम। जेको